केर भी कंहिंजो न आहे। इहा अॼु दुनिया में चवणी थी वई आहे, आम थी वञे त कोई भी कंहिंजो न आहे, कोई भी कंहिंजो न आहे। रब त सभ जो आहे, ख़ुदा जो कसम आहे। इहे केरु चवंदा आहिनि ख़बर अथव? कोई भी कंहिंजो न आहे। इहे केरु चवंदा आहिनि? इहे उहे इंसान चवंदा आहिनि जेके वेचारा गीतनि जा ख़ाली हूंदा आहिनि, ॾुखियनि वक़्तनि में हलंदा आहिनि ऐं पाण खे कुझु न सम्झण वारा। इहे उहे इंसान इहे पिटका कंदा आहिनि त कोई भी कंहिंजो न आहे। तूं कमाइण लॻ, महिनत कर, तूं पंहिंजो पाण खे अहमियत ॾे, तोखे सभु ख़बर पवंदी त वाक़ई केरु कंहिंजो आहे, केरु कंहिंजो न आहे। तूं हिनमहिल सुनियो टरड़ सॼो ॾींहुं आवारा गर्दी कंदो वते, वांदो थुकूं खाईंदो वते, तॾहिं तोखे ईअं लॻंदो त कोई भी कंहिंजो न आहे। मञा तो कोई भी कंहिंजो न आहे, तूं त कंहिंजो थी। हा, तूं त कंहिंजो थी न पुट। जॾहिं कोई भी कंहिंजो न आहे, तूं कंहिंजो थी। तूं पंहिंजे पीउ माउ जो त थी न, तूं पंहिंजे घर वारनि जो थी। यादि रखो, हे वक़्तु अथव। हिन वक़्त में जेकॾहिं के हुनर खे सिखंदो त कुझु थींदो। ख़ुदा जो कसम, अॻिते ज़मानो वॾो ख़राबु आहे। एॾो ज़मानो ख़राबु आहे जो तव्हां मर्द हज़रात घरनि में वेहंदो, पंहिंजी घर जी माइनि खे ॿाहिरि कढंदो त वञो कमाइण। अल्लाह जी इज़त जो कसम, इहो वक़्तु बि तव्हांजे अन क़रीब ईंदो। न अचे त मुंहिंजी क़बर ते बि लानत ॾेई वञिजो। हे तव्हांजो क़ीमती वक़्तु आहे जेको तव्हां फुज़ूल मोबाइल में हिते हुते वेहण में, शैतानगिरी करण में विञाया था। ये गुज़र गया तो बाद में पता चलेगा तो हमने क्या खोया था। वक़्त ते हाणे बि सम्झी वञ।